अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां सहाफ़ी आहियां शफ़ीक़ रहमान बुर्रो। ही मुंहिंजो पुटु आहे। सुबुह सां ही पंहिंजे कंप्यूटर सेंटर ते वेंदो आहे, उतां वापसि मोटियो त मेडिकल स्टोर ते कमु कंदो आहे। फुल रोड ते पंहिंजे मामे जो दुकानु अथसि मेडिकल स्टोर, उन जूं दवाऊं वठणी हुयसि। उहे दवाऊं वरितई ऐं उन खां पोइ जॾहिं ही अलाह वाली मस्जिद खां क्रॉस पियो करे त उते रश हुई तमामु घणी। पोइ उन रश जे सबबु हिन खां खीसे मां मोटरसाइकिल ते वेठो हुयो, खीसे मां मोबाइल कढी विया। बिशनी हुया, छोकिरा हुया। जॾहिं हिन खां मोबाइल निकिरी वई, हिन मूंसां ॻाल्हि कई त पोइ असां वियासीं दड़ी थाणे ते। एस अब्दुल रज़ाक ट्रगड़ सां मिलियासीं त सर मां सहाफ़ी आहियां, मुंहिंजो पुटु आहे, हिन खां मोबाइल निकिरी वई आहे। एस अब्दुल रज़ाक चयो त तव्हां वञी NC करायो। जॾहिं असां मुंशीअ जे ऑफिस में वियासीं, NC कराए ॿाहिरि निकितासीं त एस असांखे को बि रिस्पॉन्स न ॾिनो। एस वञी पंहिंजे रूम में वेही रहियो ऐं असां खां वधीक को पुछा ॻाछा न कयईं, न ई को असांखे आसिरो दिलासो ॾिनई त तव्हांजो कमु इंशा अल्लाह ताला थी वेंदो, असां बिशनी पकड़ींदासीं। एतिरी ज़हमत बि जेको आहे सो एस साहिबु न कई। पर जीअं असां चऊं था त अचण सां ई, एस जे अचण सां ई दड़ी थाणे ते जॾहिं खां वठी मुक़ररु थियो आहे त हिते ॾोहारनि बाक़ाइदगीअ सां एस अब्दुल रज़ाक ट्रगड़ खे सलामी ॾिनी आहे। ऐं हीअ सलामी बि एस अब्दुल रज़ाक ट्रगड़ खे बिशनी ॾिनी आहे त हिकु सहाफ़ी जे पुट खां मोबाइल कढी विया आहिनि।